नाज़रीन, जेकमाबाद ज़िले इंतजामिया हद दख़लियूं ॼाणाए जेकमाबाद प्रेस क्लब के डाहण शुरू करे छॾियो आहे। साफ़ियन प्रेस क्लब डाहण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर आबास मस्तोई। जी आबास, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकबाद ज़िले इंतजामिया पारां हद दख़लियूं हटाइण में ॿिटो मयार जेको आहे उहो अख़्तियार कयो आहे। जेकबाद शहर में केतिरा ई बासर जेके माण्हू आहिनि उन्हनि जूं हद दख़लियूं बि आहिनि, उन्हनि जा कब्ज़ा बि आहिनि, लेकिन इंतजामिया उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई नाहे शुरू कई। डीसी जेकबाद पारां कार्रवाई जी जेका शुरूआत थी आहे उहा प्रेस क्लब खां शुरू कई वई आहे। अॼु सुबुह जो सवेर ई जेका जेकबाद ज़िले इंतजामिया मुख्तियार कारब अब्बास सदायो जी अॻुवाणी में क्रेन मशीन साण करे प्रेस क्लब जेकबाद खे ॼाणण जो कमु शुरू थियो त प्रेस क्लब जो सदर जेको आहे मोहम्मद नवाज़ सोलंकी ऐं सहाफ़ियुनि पारां एहतजाज कयो वियो ऐं सहाफ़ियुनि पारां इहा रिक्वेस्ट कई वई इंतजामिया खे त असांखे कुझु ॾींहं मोहलत ॾिनी वञे जे प्रेस क्लब अंदरि जेको कीमती जेको सामान आहे उहो असां महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल कयूं। लेकिन उन बावजूद बि इंतजामिया हिकु बि न ॿुधी ऐं हेवी मशीनरी साण करे इंतजामिया प्रेस क्लब जी जेके दीवारूं आहिनि उहे ॼाणण जो कमु शुरू कयो। सहाफ़ियुनि जे एहतजाज बाद सूबाई वज़ीर मीर एजाज़ हुसैन ख़ान जखाणी उन सख़्ती सां नोटिस बि वरितो ऐं इंतजामिया सां ॻाल्हायो बि सही त प्रेस क्लब हिकु मुक़दस इदारो आहे, सहाफ़ियुनि खे थोरी मोहलत ॾिनी वञे जीअं उहो पंहिंजो जेको कीमती सामान आहे उहो हिकु साइड करनि। उन खां बाद में ई सुप्रीम कोर्ट जे हुकुम खे हर को मञण लाइ तयारु आहे। सहाफ़ियुनि पारां जेको आहे त ज़िले इंतजामिया ऐं सूबाई वज़ीर खे इहा रिक्वेस्ट कई वई आहे त प्रेस क्लब में जेको असांजो कीमती सामान पियो आहे इंतजामिया असां सां नाजाइज़ी करे रही आहे ऐं इंतजामिया रोकण जे बावजूद बि प्रेस क्लब जो जेको कमु आहे ॼाणण जो उहो जारी रखियो आहे। जी अब्बास, तव्हांजी महिरबानी।